नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि फोती कोटा बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि शिरकत कई आहे। इजलास में 22 खातनि में 317 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़राअत खाते में 13, रेवेन्यू में 11, कॉलेज एजुकेशन में 7 ऐं सिहत खाते में 31 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। आपाशी खाते में 46, बलदियाती खाते में 35 ऐं स्कूल एजुकेशन में 133 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वर्क सर्विस में 8, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में 4, घरू खाते में 4, एक्साइज में 4 ऐं खुराक खाते में पिण 4 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। चीफ सेक्रेटरी सिंध पारां समूरनि सेक्रेटरियुनि खे फोती कोटा केस जल्द हल करण जी हिदायत कई वई आहे। चीफ सेक्रेटरी पारां समूरनि डिप्टी कमिश्नर के DRC जा इजलास घुराइण जी हिदायत कई वई आहे। आगाह कई पिया कि चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि फोती कोटा बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास में 22 खातनि में 317 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़राअत खाते में 13, रेवेन्यू में 11, कॉलेज एजुकेशन में 7 ऐं सिहत खाते में 31 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। आपाशी खाते में 44, बलदियाती खाते में 35 ऐं स्कूल एजुकेशन में 133 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। वर्क सर्विस में 8, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में 4, घरू खाते में 4, एक्साइज में 4 ऐं खुराक खाते में पिण 4 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। चीफ सेक्रेटरी सिंध पारां समूरनि सेक्रेटरियुनि खे फोती कोटा केस हल करण जी हिदायत कई वई आहे। चीफ सेक्रेटरी पारां समूरनि डिप्टी कमिश्नर्स खे DRC जा इजलास करण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील कंदासीं ब्यूरो चीफ कराची अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला, आगाह कजो। जी बिल्कुल, चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि फोती कोटा बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि जी शिरकत कई हुई। उन खां अलावा इजलास में अॼु 22 खातनि में 317 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ज़राअत खाते में 13, रेवेन्यू में 11, कॉलेज एजुकेशन में 7 ऐं सिहत खाते में 31 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त आपाशी खाते में 46, बलदियाती खाते में 35 ऐं स्कूल एजुकेशन में 133 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। न सिर्फ़ इहो पर वर्क सर्विस में 8, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में 4, घरू खाते में 4, एक्साइज में 4 ऐं खुराक खाते में पिण 4 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त चीफ सेक्रेटरी सिंध पारां समूरनि सेक्रेटरियुनि खे फोती कोटा केस जल्द हल करण जी हिदायत पिण कई आहे। जॾहिं त चीफ सेक्रेटरी पारां समूरनि डिप्टी कमिश्नर खे DRC जा इजलास करण जी हिदायत बि कई आहे। जी मेहरबानी अब्दुल्ला, आगाह करण जे लाइ।